असल कथा टीजड़ी जी। बोल श्री गणेश देवता की जय। ओम गजानन मुद्रणा सेवितं कपित जम्बू फलचार भक्षणम ओमासुतं शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। कथा शुरू करवी था। कई समय जी ॻाल्हि आहे त हिकु शहर में लक्ष्मीचंद नाले हिकु विद्वान ऐं दानी पुरुष रहंदो हो। हुनखे 2 पुट ऐं हिकु धीअ हुई। हू निहायत सुखी हो। हुन पंहिंजे धीअ जंहिंजो नालो रूपवंती हो जी शादी हिकु ॿिए देश में कराए छॾी। हुन वक़्तु हुनजा 2 पुट अञा ॾाढा नंढा हुआ। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त पिता हिन यज्ञ करण लाइ मुहूर्त कढायो। पोइ पंहिंजनि ॿिन्ही पुटनि खे पंहिंजी भेण खे वठी अचण लाइ मोकिलियो। हू जॾहिं उते पहुता विदेश में त भेण खे चयाऊं त पिताजिन तव्हांखे यादि कयो आहे, हलो सोई अव्हांखे हलणु ज़रूरी आहे। भेण चयो त अव्हां खाई पी ऐं आराम कयो, थकियल आहियो, सुभाणे गॾिजी हलंदासीं। भाउरनि भेण खे जॾहिं खाइण लाइ गॾु चयो पर जंहिं त संदसि भेण खे टीजड़ी जो विर्तु हो, इन करे खेनि चयाईं त राति जो गॾिजी खाईंदासीं, हींअर कोन खाईंदुसि। बालकनि खे कहिड़ी ख़बर त विर्त जो महिमा छा आहे। हुननि देर सम्झी चंड न निकिरण सबबि छा कयो जो हिकु थाली चमकाए ओभर तरफ़ वण में लटकाए आया ऐं अची करे भेण खे चयाऊं, ॿाहिरि त निकिर भेण, चंड निकितो आहे। रूपवंती थालीअ खे चंद्रमा सम्झी अर्घ ॾेई ऐं विर्त छोड़ियो ऐं भोजन बि कयईं। विर्त जी भंग थियण करे रूपवंती खे पाप पियो ऐं उनजो असरु इहो पति खे थियो त पति ॻड़ी करे कंढा थी वियो। भाउरनि हिकु भेण सां त दगा कई हुई, जंहिं करे हू छा करे। पतीअ जी शेवा कंदी सॼो साल गुज़री वियुसि। आख़िर सावण आयो ऐं ऊंधाई टीज अची वई। तॾहिं हुन वरी विर्त रखियो ऐं सही नमूने राति जो चंद्रमा खे कचे खीर में खंडु विझी अर्घ ॾिनाई ऐं कुझु बचियल जेको आहे 1 चिमिचो खीर जो पंहिंजे बीमार पतीअ जे मुंहं में विधई त बसि टीजड़ी माता जी कृपा सां हुनजो पति बिल्कुलु ठीकु थी वियो, चङो थी वियो, ताक़त अची वईसि ऐं चङो भलो बिल्कुलु हलणु लॻो। पोइ पाण भोजन पति ऐं सॼे परिवार सां गॾु कई। अहिड़े नमूने सां जेको प्रेम भक्ति सां टीजड़ीअ जो विर्त रखंदो उनजे घर जा सभु कार्य सिद्ध थींदा, का बि बाधा न ईंदी ऐं पतीअ जी उमिरि वधंदी, हमेशह सदाईं सौभाग्यवती थींदी। छो न मिली करे चऊं टीजड़ी माता की जय।